छो त हुते जेको दान कबो सो 1000 दफ़ा नंढो एतिरो ॿुधी यादव पुछण लॻा त हे महाराज कुरुक्षेत्र जो एतिरो प्रताप कीअं थियो? तॾहिं श्याम सुंदर चयो त पहिरां हुनजो नालो सीमंतक खेत्र हो। उते जमदिगन नाले हिकु ज्ञानी तपस्वी रहंदो हो। उनखे 3 पुट हुआ। वॾे जो नालो परशुराम हो जो वैराग धारण करे चित्रकूट में वञी महादेव जो तप करण लॻो। बोल शंकर भगवान की जय। पुटनि जे पैदा थियण खां पोइ जमदिगन पंहिंजे स्त्रीअ रेणुका समेत जंगल में तप करणु हलियो वियो। हिकु ॾींहुं जमदिगन जी स्त्री पंहिंजे भेण खे दामो पाइण वेई। संदसि भेण जा राजा सहसर ॿाहूं जी स्त्री हुई। तंहिं चयसि त अजी असांखे खाराए त सारी सेना समेत खाराए। इहो ॿुधी रेणुका उदास थी जमदिगन वटि मोटी आई। तॾहिं हुनखे उदास ॾिसी जमदिगन चयो त तूं बेशक भेण खे सेना समेत वञी दामो पाए आओ। पोइ पाण राजा इंद्र खां वञी कामधेन गऊं वठी आयो। सुभाणे ते सहस्त्र ॿाहूं बेशुमार सेना समेत जमदिगन वटि आयो। जे हुनखे 36 प्रकारनि जा भोजन खाराया। सहस्त्र ॿाहूं अजब में पंहिंजी दिलि में चयो त तपस्वी कीअं हिकु ॾींहं में एतिरा भोजन तयारु कया हूंदा। पोइ जॾहिं हुनखे कामधेन गऊं जो हाल मालूम थियो तॾहिं पंहिंजे सेना खे चयो त कामधेन जोर सां काए अचो। जमदिगन चयो त कामधेन राजा इंद्र जी आहे। पर सहस्त्र ॿाहूं हुन ॻाल्हि ते को बि ध्यानु न ॾेई जमदिगन खे उपट मारे छॾियो। पर कामधेन गऊं हुन खां बि छॾाए वरी राजा इंद्र वटि हली वेई। पंहिंजे पतीअ जो मृत्यु थियल ॾिसी रेवती रुअण लॻी। जंहिं करे परशुराम जो आसन रुॾणु लॻो। तंहिं करे हू यकदमि माता वटि आयो। पंहिंजे पिता जे माण जो हाल ॿुधी सहस्त्र ॿाहूं खे मारे छॾियईं ऐं 29 दफ़ा पृथ्वीअ खे खतरनि खे जीते उन रत जी नंदी वहाई। बोल श्री नारायण भगवान की जय। सहस्त्र ॿाहूं खे मारे छॾियईं ऐं 29 दफ़ा पृथ्वीअ खे खतरनि खे जीते उन रत जी नंदी वहाई। उते पितरनि खे तर्पण करे रुद्र यज्ञ कयो ऐं पृथ्वी ब्राह्मणनि खे दान करे छॾियईं। उन ॾींहं खां वठी उते जो नालो कुरुक्षेत्र पियो आहे। बोल श्री नारायण भगवान। इहा त कुरुक्षेत्र त हे केरला। उन ॾींहं खां वठी उते जो नालो कुरुक्षेत्र पियो आहे। अनेक ऋषियुनि मुनियुनि उते वेही तपस्या कई आहे। एतिरो ॿुधी राजा उग्रसेन हिकदमि तयारी कई ऐं घणेई यादव बि हलण लाइ तयारु थिया। श्याम सुंदर बि 16,108 राणियुनि समेत होॾांहुं हलण जो संभाव कयो। फ़क़ति अनिरुद्ध ऐं कृत्यवर्मा खे द्वारका में सजाऊं जे ॾही कुरुक्षेत्र जो शोभनीक स्थान ॾिसण में आहिनि। जॾहिं कुरुक्षेत्र जो शोभनीक स्थान ॾिसण में आहिनि तॾहिं सभु सवारियुनि तां ॾेई पंधु हलण लॻा। छो त शास्त्रनि में चयल आहे त तीर्थ स्थान ते पंधु करे वञण करे जनम सफलो थी वेंदो। श्री कृष्ण सभिनीनि सां गॾिजी पहिरियां वञी ब्रह्म समुंड में सनानु कयो जितां वेद निकितो हो। पोइ गऊं घोड़ा सोन आदि घणेई पदार्थ ब्राह्मणनि खे दान कया। तंहिंखां पोइ महापुरुषनि जो दर्शन कयो। दुर्योधन ऐं ॿिया राजाऊं जेके उते ग्रहण जो सनानु करणु आया हुआ से बि श्री कृष्ण सां मिलिया आनंदित थिया। राजा नगंजित ऐं भीष्मक बि उते आया हुआ। से बि श्याम सुंदर वटि केतिरियूं भेटाऊं खणी उते आया। तॾहिं कुंती श्री कृष्ण खे चवणु लॻी त हे प्रभु मुंहिंजनि पुटनि ते बेशक तुंहिंजी दया घणी आहे। पर उन्हनि दुर्योधन ऐं ॿियनि हथां केतिरा दुख ॾिठा आहिनि। अफ़सोस जो तो उन्हनि जी का बि संभाल न लधी। श्याम सुंदर चयो त पुफी इन्हीअ में मुंहिंजो कसूर को बि कोन्हे। दुख सुख सभु क़िस्मत जे आधीन आहे। हर को पंहिंजनि कर्मनि जो फल भोॻे थो। एतिरो ॿुधी कुंती वरी वासुदेव खे चवणु लॻी त हे भाउ जॾहिं खां तो मुंहिंजो विवाह कयो आहे तॾहिं खां मुंहिंजी का बि सुध न लॻी अचे। दुर्योधन तमामु घणा दुख ॾिना आहिनि। श्याम ऐं बलराम जेतोणीकि धर्म जे रक्षा लाइ अवतार वरितो आहे तॾहिं बि उन्हनि असांजी का सार न लधी आहे। सच आहे त जॾहिं ख़राबु ॾींहं अचनि था तॾहिं परमेश्वर बि विसारे थो छॾे। बोल श्री कृष्ण भगवान की जय। एतिरो ॿुधी वासुदेव रोई चवणु लॻो ते भेण गोविंद जी गति न्यारी आहे। जंहिं वक़्तु दुर्योधन तव्हां ते
जुल्म थे कया तंहिं वक़्तु मां पाण ज़ालिम कंस जे जुल्म खां सतायल हुउसि। छा तोखे ख़बर न आहे त हुन कृष्ण ऐं बलराम खे मारण लाइ कहिड़ा कहिड़ा उपाउ कमु आंदा। अञा कंस जे कष्ट खां मथे छुटासूं त वरी जरासंध जे दुखनि में फाथासूं। लाचार थी विच समुंड में वञी रहिया आहियूं। इन्हीअ करे ई मां तुंहिंजी सुध न लही सघियो आहियां। नंद जसोदा ऐं गोपियूं ग्वाल बि विर्ज मां सूरज ग्रहण जो सनानु करण लाइ कुरुक्षेत्र में आया हुआ ऐं 3 कोह श्याम सुंदर जे डेरे खां परे लथल हुआ। उन्हनि जॾहिं ॿुधो त श्री कृष्ण बि कुरुक्षेत्र में पधारियो आहे, तॾहिं श्याम सुंदर जे मिलण लाइ बेचैन थी ओॾां हलिया। कंहिं अची श्याम सुंदर खे चयो त नंद जसोदा ग्वाल ॿार ऐं गोपियूं बि ग्रहण जे सनानु करण लाइ हिते आया आहिनि। माता जसोदा जो प्रेम, गोपियुनि जी सची भक्ति, नंद बाबा ऐं ग्वालनि जा सुख यादि करे श्री कृष्ण भॻवानु रोअण लॻो। बोल श्री कृष्ण भॻवान की। इहो हाल थी माता देवकी वाइड़ी थी वई ऐं चवणु लॻी त हे त्रिलोकीनाथ, जिते तुंहिंजे नाले जे सिमरन करण सां सॼे जगत जो नाश थिए थो, सॼे जगत जो नाश थिए थो, तिते हे असुर संहारी मोहन मुरारी, तोखे कहिड़े दुख वरितो आहे जो एतिरो क़दुरु रोई रहियो आहीं। मुरली मुकुंद आनंद कंद चयो त माता, जॾहिं खां मां ॿुधो आहे त नंद बाबा, जसोदा माता ऐं बिरज जूं गोपियूं ऐं ग्वाल हिते आया आहिनि, तॾहिं खां मुंहिंजो मनु उन्हनि सां मिलण वास्ते ईअं तड़पी रहियो आहे जीअं पाणीअ बिना मछी तड़पंदी आहे। बोल श्री कृष्ण भॻवान की। मोहन प्यारे जा इहे मिठड़ा बोल ॿुधी वासुदेव घणाई रथ हाथी घोड़ा पालकियूं उन्हनि खे वठी अचण लाइ मोकिलिया ऐं श्री कृष्ण खे चयो त साह जा सिंगार, हे साह जा सिंगार, अॼु तोखां कुझु वठी पोइ तोखे नंद ऐं जसोदा सां मिलणु ॾिबो। तॾहिं श्याम सुंदर चयो त पिता, हिन मृत लोक में त अव्हां जे लाइ का बि भेंट कान्हे जा ॾेई सघां, पर जे पंहिंजी जान तव्हां सां क़ुर्बान करियां तॾहिं बि फ़क़ति तव्हांजे जनम ॾियण जो थोरो लाइ नथो सघां। बोल श्री नारायण भॻवान वाह। सभिनी खे दाता हलाइण वारो ऐं माता पिता खे एॾो दर्जो ॾिनो आहे। धन पुट जो जादूअ खां जल्द असरु कंदड़ जवाबु ॿुधी वासुदेव चयो त दोरो, तो जहिड़ो पुटु सुपुट जी महिमा अपरपार, तूं जग जो मालिक धणी, सृष्टिअ जो आधार। श्याम चंद्र जे दुखी थियण जो हाल ॿुधी रुकमणी ऐं ॿियूं राणियूं देवकीअ खां हुनजो सबबु पुछणु लॻियूं। तॾहिं देवकीअ चयो त दोरो, लालनि जी लीला चवां आहे घणी अथाव, कोई कोन कथे सघे तोड़े हुजनि मुख पंजाव। देवकी चवणु लॻी त मोहन प्यारे जे प्रेम जूं अहिड़ियूं कथाऊं ॿुधायां, जॾहिं खां हुन ॿुधो आहे त नंद जसोदा गोपियूं ऐं ग्वाल ब्रज खां हिते आया आहिनि, तॾहिं खां उन्हनि सां मिलण लाइ बेचैन थी रहियो आहे। तॾहिं रुकमणी आदिक राणियूं चवणु लॻियूं त असांजो तीर्थनि ते अचणु ॾाढो सफलो थियो, छो त जिन गोपियुनि जे प्रेम मां भक्तीअ जी सारा प्राण प्यारो मोहन कंदो आहे, तिन गोपियुनि खे अॼु अखियुनि सां ॾिसी जनम सफलो कंदासीं। दोरो, धन जसोदा, धन कृष्ण, धन नंद जो पुटु नंद, मुरलीधर मन मोहिणो, बिरज जो आनंद कंद। श्याम सुंदर नंद ऐं जसोदा सां मिलण लाइ अॻिते दौड़ियो। जसोदा श्री कृष्ण खे हंज में खणी हुनजो निड़ चुमियो, हुन तां बलहार वञणु लॻी। तंहिंखां पोइ श्री कृष्ण नंद बाबा खे पेर पई। तंहिंखां पोइ श्री कृष्ण नंद बाबा खे पेर पई मिलियो। नंद बाबा बि हुनखे भाकुर पाए हुनजो चंद्रमुख चुमी कृतार्थ थियो। पोइ श्याम सुंदर श्री धामा ऐं ॿियनि ग्वालनि खे छातीअ सां लॻायो। ब्रज जूं गायूं बि श्याम सुंदर जो चंद्रमुख ॾिसी अखियुनि मां प्रेम जा लुड़का हणणु लॻियूं। बाके बिहारी बि हिकु हिकु गांइ जो नालो वठी उन्हनि खे पुठीअ ते प्रेम ऐं दया जो हथु घुमाइणु लॻो। पोइ वासुदेव ऐं देवकी सभिनीनि खे पंहिंजे डेरे वठी आया। देवकी राजा ऐं ॿियनि गोपियुनि खे गले सां लाहे उन्हनि सां मिली जसोदा खे चवणु लॻी त हे भेण, मां जेकॾहिं जनम में तुंहिंजी दासी थी रहां त बि जेकर तुंहिंजो थोरो लाइ न सघां। जसोदा चवणु लॻी त देवकी, तूं ईअं न चओ, जेके सुख बाल लीला जा श्री कृष्ण ऐं बलराम मूंखे ॾिना आहिनि से तो बि कीन ॾिठा हूंदा।
अहिड़ी तरह भॻवान जूं अखद कथाऊं ते पंहिंजो कुरुक्षेत्र में अचणु सफल सम्झी रहियूं हुयूं। श्री कृष्ण चयो त हे परिषद, श्री सुखदेव चयो त हे परिषद, जेको प्रेम श्री कृष्णचंद्र ब्रिजवासियुनि सां रखियो थिए सो वर्णन करे नथो सघां। भोजन खाइण खां पोइ नंद बाबा ऐं ॿियनि खे पान इलायची ॾेई श्री कृष्ण चयो त बाबा, मुंहिंजे भक्तीअ करण वारा संसार सागर खां तॾहिं पार पवंदा, पर तव्हां पंहिंजो तन मन ऐं धन मुंहिंजे मथां कुर्बान करे छॾियो आहे। तंहिं करे तव्हीं मूंखे घटि में व्यापक ॼाणी मूंखे पाण खां जुदा न सम्झो। अहिड़ी तरह नंद ऐं जसोदा खे धीरज ॾेई भॻवानु एकांत में गोपियुनि सां गॾिजण आयो। मुरली मनोहर जो दर्शन करे गोपियूं पंहिंजी वियोग अग्नि उठारी। हिकु गोपी चवणु लॻी त हे मोहन, ही हाथी घोड़ा पालकियूं किथां आंदा थिए? ॿीअ चयो त हे कन्हैया, 16,108 राणियुनि सां विवाह करे तो असांखे पंहिंजे विवाह ते घुरायो बि की न? टीं चयो त हे महाराज, अॼु त राजाउनि जो राजा बणियो आहीं, उहो बि ॾींहुं यादि थिए जॾहिं असांजो खीर ऐं मखण चोराए खाईंदो हुई ऐं जसोदा उखरीअ सां ॿधो हुई। चौथी चवणु लॻी त हे कृष्ण, तूं ॾाढो कठोर आहीं, तोखां सवाइ हिकु ॾींहुं बि वरह थी थिए गुज़रियो। गोपियुनि जा इहे प्रेम भरियल प्रलाव ॿुधी श्री कृष्ण चवणु लॻो त हे गोपियूं, जेके सुख मां ब्रिज में ॾिठा से सुख हिननि राजाई सुखनि हूंदे बि मूंखे प्राप्त न थिया आहिनि। जेको प्रेम सां मुंहिंजो ध्यानु धरे थो, तंहिंखां हिकु घड़ी बि मां परे नथो थियां। दोरो मन में जेको थो जपे, रहां तंहिं तन माही, आत्म सां आत्म ॾिसो फ़र्क़ु रतीअ जो न आहे। एतिरो ॿुधी गोपियूं चयो त हे त्रिलोकीनाथ, जॾहिं उद्धव भगत असांखे ज्ञान उपदेश हिते ॾिनो तॾहिं असां उनखे न सम्झो हो, पर हाणे उहो ज्ञान यादि करे असां पाण खे तोखां जुदा नथियूं सम्झूं। तुंहिंजे ध्यानु दान सां ई धर्म, अर्थ, काम ऐं मोक्ष 4 पदार्थ मिलनि था। हाणे हे दीनानाथ, अहिड़ो वर ॾियो जो तव्हांजो स्वरूप असांजे ध्यान मां हिकु खिन बि गुम न थिए। श्याम सुंदर कृपा करे उन्हनि खे इहो वर ॾिनो, पर रुक्मणी ऐं ॿियनि पट राणियुनि खे इहो अभिमान हो त गोपियुनि खे प्रेम असां खां घटि आहे। तंहिं करे अभिमान टोड़ींदड़ गिरधारीअ गोपियुनि ऐं राणियुनि खे हिकु हंधि विहारे चयो त अवां मां जंहिंखे मुंहिंजी सची प्रेमा भक्ति हूंदी, तंहिंजे हृदय में मुंहिंजो वासो हूंदो। श्याम सुंदर जा इहे वचन ॿुधी सभिनीनि गोपियुनि हृदय में ध्यानु धारे ॾिठो त राणियुनि खां सवाइ ॿियनि सभिनीनि गोपियुनि खे भॻवान जो मुश्कंदड़ मुख ऐं चतुर्भुजी विराट स्वरूप ॾिसण में आयो। तॾहिं राणियूं घणो शर्मंदियूं थियूं। पोइ श्याम सुंदर कुरुक्षेत्र में आयलनि राजाउनि सां मिलियो, जिन घणियुनि भेटाऊं भॻवान जे अॻियां धरियूं। श्याम सुंदर सभिनीनि सां मिली पोइ पंहिंजे आस्थान ते अची आरामी थियो। बोल श्री कृष्ण भगवान की जय। मोक्ष वारे लाल की जय, गोपाल की जय। हरि ओम राम नारायणम हरि नामोदरम वासुदेवम हरि श्रीधरम माधरम गोपगावल श्री जानकी नारायण श्री राम।